नाज़रीन, खैरपुर जी पुलिस अहम कार्रवाई कंदे अगवा थियल हिंदू नारी के 1 कलाक में बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। हिंदू नारी जे मुड़स पप्पू गुलाम मुस्तफ़ा रिंद ऐं लालू मीर बहर खां व्याज ते पैसा वरिता जेके अदा न करण ते हिंदू नारी के अगवा करे यरगुमाल बणायो हुयो। एसएसपी खैरपुर मामले जो नोटिस वठी टीम जोड़ी नारी के बाज़ियाब कराए वरितो आहे। ख़बर मां किरी पिया नाज़रीन, खैरपुर जी पुलिस अहम कार्रवाई कंदे अगवा थियल हिंदू नारी के 1 कलाक में बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। हिंदू नारी जे मुड़स पप्पू गुलाम मुस्तफ़ा रिंद ऐं लालू मीर बहर खां व्याज ते पैसा वरिता जेके अदा न करण ते हिंदू नारी के अगवा करे यरगुमाल बणायो। एसएसपी खैरपुर मामले जो नोटिस वठी टीम जोड़े नारी के बाज़ियाब कराए वरितो आहे। तफ़सील मालूम कयूं था। शबीर फलियो असां सां लाइन ते मौजूद है। शबीर, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, खैरपुर में हिंदू मोहल्ला में नारी जेकी हुई दरीना ऐं उनजो मुड़स जेको पप्पू उन जेको आहे व्याज ते पैसा वरिता मुस्तफ़ा रिंद खां ऐं उनजे साथीनि खां। उन्हनि नारीअ खे जेको आहे मुबैना तरह सां अगवा करे ऐं यरगुमाल बणाए छॾियो, जंहिंजी ख़बर जेको आहे एसएसपी खैरपुर रोहल ख़ान खे पई त उन फौरन जेको आहे नोटिस वठी 1 कलाक अंदरि जेको आहे नारीअ खे बाज़ियाब कराए वरितो ऐं जेके जवाबदार आहे उन्हनि खे गिरफ़्तार करण जे लाइ टीमूं जोड़े छॾियूं आहिनि, जेके हिते खैरपुर में ई कंहिं जेको आहे बाअसर माण्हू वटि लिखियल आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त खैरपुर में व्याज जो जेको कारोबार आहे उहो उरूज ते आहे ऐं उन ते पहिरियों दफ़ो जेको आहे इहा कार्रवाई कई वई आहे ऐं इन ते जेको आहे हिंदू बिरादरीअ में जेको आहे ख़ुशीअ जी लहर छायल हुई ऐं हिंदू बिरादरीअ पारां एसएसपी खैरपुर जे हक़ में जेको आहे नारेबाज़ी बि कई वई ऐं एसएसपी खैरपुर सां मुलाक़ात बि कई वई। एसएसपी खैरपुर जो चवणु आहे त जंहिं नारीअ खे अगवा कयो उन्हनि दरिंदनि खे जेको आहे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो ऐं जेके बि व्याज जो कारोबार कंदड़ आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। जी ठीक है शबीर, वॾी महिरबानी तफ़सील लाइ।